बाज़ौक़ दोस्तो ऐं हिन महफ़िल खे सजाइण जो एहतमाम करण वारा असांजा साथियो, जीए सिंध, जीए लतीफ़ ऐं जीअनि लतीफ़ जूं वायूं ऐं उन्हनि वायुनि खे वेलापण वारा सिंध जा अज़ीम कलाकार ऐं तव्हां सभु असांजे तकड़नि खां वधीक मूंखे अंदाज़ो आहे त महफ़िल मूसीक़ी जा मुंतज़र आहियो, तंहिंजे करे आउं लॉन्ग टाइम न वठंदुसि, मुख़्तसिर ॿ टे लफ़्ज़ ॻाल्हाईंदुसि। हिन महफ़िल में मूंखे सभिनि दोस्तनि ॾाढो सुठो ॻाल्हायो, तमामु भरपूर नमूने ॻाल्हायो, पर जंहिं मकाले मूंखे सभ खां वधीक मुतासिर कयो उहो हो असांजे दोस्त अब्दुल्ला दानिश नकाश मेमण जो। हू पाण सुठो गायक आहे मूसीक़ी जो, इन थोरी उमिरि में हुनखे जेका ॼाण आहे उहा सॼी ॼाण हुन पंहिंजे मकाले में उती बि हुई। आउं हुन हवाले सां थोरो मुख़्तसिर ॻाल्हाईंदुसि। ॿिया ॻाल्हियूं सयूं सिधियूं पयूं आहिनि, असीं खणी केॾा लेक्चर ॾियूं, वॾियूं ॾिघियूं तकीड़ूं करियूं त बाबा मूसीक़ी हीअ अथव, हूअ अथव, हूअ अथव, तंहिंजे करे फलाणो फनकार सुठो आहे या फलाणो फनकार सुठो आहे। मूसीकार हर इंसान जे अंदर में वेठल आहे। कंहिं माण्हू खे जलाल चांडियो वणे थो, कंहिं माण्हू खे उस्ताद मंज़ूर अली ख़ान वणे थो, कंहिं माण्हू खे को ॿियो वणे थो। उनजे पंहिंजे उद्मनि जो जेको जितां इज़हार जी तस्कीन थिए थी उहो उनजे लाइ अज़ीम फनकार आहे। इहा बुनियादी ॻाल्हि आहे, पर उनजो इहो मतिलबु न आहे त उन शइ जी का लेवल, का माप, को माण्हू न हुजे, ईअं न आहे। हींअर तव्हां मां घणनि दोस्तनि असां वटि इंडिया जो टीवी जेको दूरदर्शन आहे उहो बि लॻे थो कॾहिं कॾहिं। तव्हां ॾिठो हूंदो त 14 अगस्त असांजे पाकिस्तान जी आज़ादी जो ॾींहुं आहे ऐं 15 अगस्त वरी हिंदुस्तान जी आज़ादी जो ॾींहुं आहे। त उनजी आज़ादी जी जेका परेड हली पई उहा टीवी ते ॾेखारियूं पए ऐं उनजी अनाउंसमेंट बि थी पए ऐं हुननि ॿुधायो त हीअ असांजो हाणे वज़ीर आज़म आहे जेको परेड जी सलामी वठे पियो, हाणे वेठो आहे वञी, ऐं उन सां गॾु को वॾो वर्दी पोश वेठल कोन हो, पर उन सां गॾु वेठल हो उस्ताद बिस्मिल्लाह ख़ान शहनाई नवाज़। इहा आहे महसूसात, इहा आहे फन जी क़दर। फ़र्क़ु रुॻो इहो आहे। ॿिए पासे असांजो सिंध जो हिकिड़ो नायाब फनकार जंहिंजे लाइ तरह जा माण्हू चवंदा यार असां हिन खां वाक़ुफ़ कोन हुआसीं, उहो कैंसर जा फट खणी चौंकी चौंकी मरी वञे, पाड़े नाहे परूड़ त राति रंजाए गुज़री, बांभण इश्क बरोच जे घाए विधी कूर, हिकु ससुई ॿिया सूर ॿिया पिटींदा पाण। जा पर हिंदू कन बाबा जा पर हिंदू कन मोए पुॼाणा मैयत से छा कंदा साड़ी न। जा पर हिंदू कन मोए पुॼाणा मैयत से सा पर सुपेरियन मूंसां मोया ई महंद कई। असां पंहिंजे फन जे कलतारनि खे, उहे माण्हू जेके असांजे उञायल रूहनि खे, असांजे दुखायल दिलनि खे जॾहिं ज़माने जूं ज़िलतूं, परेशानियूं, ॾुख, अज़ाब ऐं मुसीबतूं असां ते अचनि थियूं, तॾहिं उहे माण्हू पंहिंजे मिठड़े आवाज़ सां, पंहिंजे साज़ सां, पंहिंजे सुर सां ऐं पंहिंजे अंदर जे वहाव सां असांजे दिलनि ते
थदा थदा मौसीक़ी जा पहाड़ रखनि था, असीं उन्हनि माण्हुनि जो क़दुरु नथा करियूं। इहा असांजी बदकिस्मती आहे। इहा हिकिड़ो पासो आहे ॻाल्हि। ॿिए पासे जीअं नकाश चयो त उन में उन्हनि फनकारनि जी बि पंहिंजूं ॿोणायूं आहिनि। आउं सम्झां थो त फनकार टिनि क़िस्मनि जा आहिनि। क्लासिकल मौसीक़ी बाबा फलाणो ललत में जेको आहे दुरुत पियो ॻाए, हर पल टियों दफ़ा आधी राति थी वई हली, सामईन खे निंड अची वई हली, के भॼी विया, के जान छॾाए तोखां करे विया, न सुर न गार न लय न का शइ न आवाज़ केॾांहुं पियो वञे। तूं ललत में उहो दुरुत ख़्याल पियो ॿुधाइजे, उस्ताद पाण दुरुत लॻो पियो आहे, बाक़ी दुरुत ख़्याल छा ॿुधाए। सबबु इहो त उन्हनि फनकारनि पंहिंजे फन खे पंहिंजे वतन जे मारू माण्हुनि खां अलॻि करे, पंहिंजे अवाम खां कटे पंहिंजो पाण खे उहे दरबारी ॻाइण थी विया। आवाज़ जॾहिं अकबर वेठो ॿुधे, जॾहिं तुगलक वेठो ॿुधे, फलाणो वेठो ॿुधे, उहे दरबारनि जा पगारदार गवया थी विया हुया। पोइ त साईं उते जेके दरबारी हूंदा सो त हुई वाह वाह कंदा। ऐं हुननि जा अहसास हुननि जे फन में, हुन जे गायकी में, हुननि जे अंदाज़ में अवाम जो, मिसकीन माण्हुनि जो, हज़ारे लखे इंसान जिन जा पंहिंजा हिकिड़ा अजीब विछोड़ा, पंहिंजा दर्द, पंहिंजा विरलाप, पंहिंजूं वायूं, उहो दर्द हुननि जे साज़नि मां, हुननि जे सोज़नि मां, हुननि जे विरलापनि मां ख़तमु। माण्हू छो गवैयनि खे ॿुधनि? लाचारी कहिड़ी आहे त अधु राति ताईं वेही हुननि जी बेसुराइप वारी ॻाल्हि ॿुधनि। उनजो नतीजो इहो थियो त आम माण्हू क्लासिकल फन खां मुकमल तरह बेज़ार थी वियो। ऐं उनजे रिएक्शन में, उनजे रद अमल में वरी हज़ारे जलाल चंडिया पैदा थी। न ॼाण न सुर न गुर न का ॻाल्हि ख़बर न आहे, वठ वठ आवायो यकतारे पोटा लॻाए पिया आहिनि। इंडिया जे गाननि जूं कठूं मौसीक़ी जी तबाही करे छॾी। पर हिकिड़ा वरी टिया फनकार हुआ जिन साॻे वक़्तु पंहिंजे वतन जे दोस्तनि, पंहिंजे वतन जे माण्हुनि, पंहिंजे मारू माण्हुनि, पंहिंजे मलीर जी मिटी ऐं हुनजी महक खे बि पंहिंजे सुरनि में समायो, अवाम जे विच में थी वेठा, उन्हनि जे दर्दनि ऐं विरलापनि खे वर्नायो। त साॻे वक़्तु उहे इल्म जा जेके बहिर ऐं अमीक ऐं यगाना जेके रस्ता हुआ उहे बि इख्तियार कया। ऐं ही उस्ताद विकू जेको हो उन्हनि माण्हू अॼु त हर फनकार खे पज़ीराई करण लाइ बाबा सुठा गज बज पाए, छा त हसियूं बसियूं पाए, सुठो वेस पाए, माइक ॻाए इलाही छा पई। पर बाबा वाह जो फनकार आहे, वठ वठां या कैस्टनि जी धुन या कंहिंसां को हिकिड़ो ॿ को हुनखे प्रोजेक्ट करण वारो माण्हू गॾिजी वञे हलियो, छाजी महिनत, छाजो रियाज़, छाजी ॻाल्हि। पर फन इन शइ जो मोहताज न आहे। फनकार जेको हक़ीक़ी फनकार आहे उहो इन ॻाल्हियुनि जो मोहताज ई कोन्हे। बीजल जंहिंजो अॼु ॾींहं ताईं असां पिया नालो वठूं ॻायूं, जंहिंखे उन वक़्त जे राय ॾियाच, उन वक़्त जे हाकिम पंहिंजो कंध कपे ॾेई छॾियो हुनजे फन जे दान में। छा उनजा अॼु असां वटि रिकॉर्ड मौजूदु आहिनि छा? टेस्टूं मौजूदु आहिनि छा? पर हुनजे फन जी अज़मत इहा हुई त जॾहिं उहो जूनागढ़ में अचे थो त उनखे दुनिया जो हिकिड़ो अज़ीम शाइर, उनजे अचण जेको जूनागढ़ में आहे, उनखे हिकिड़ो दुनिया जो अज़ीम शाइर उनजी मंज़रकशी कीअं थो करे, उनजो मंज़र कहिड़ो आहे, उहो कीअं थो अचे। उहो अज़ीम शाइर आहे लाथियूं लतीफ़, असांजो मुर्शिद लतीफ़। हाणे उन फनकार जे अचण जो मंज़र ॾिसो था। हुन फनकार जो असां वटि टेस्टूं कोन आई, हू टीवी ते बि कॾहिं असां कोन ॿुधो, हुनखे रेडियो ते बि हुनजो को कलाम कोन ॿुधोसीं। लतीफ़ चए थो त जाजक जूनागढ़ में को अदा ई आयो, सिर वठण वारो।
जाजक जूनागढ़ में को अताई आयो तंहिं कामिल कढी कीनरो वेही वॼायो शहर सॼो ई सुरनि से तंदुर तपायो दायूं दर वागियूं थियूं बायल बाड़ायो चारण खे चाहियो त मारी आया मंग वरी जॾहिं उहो फनकार वेही वॼाए थो त उन मुल्क जो हुकुमरान असांजे नवाज़ शरीफ़ जहिड़ो कोन हो हिन पटाटे जहिड़ो उन मुल्क जो हुकुमरान जेको आहे उहो फन जो केतिरो क़दरदान आहे चए थो लतीफ़ जी ज़बानी चए त चारण चारण तुंहिंजे चंग जो अजब आहे नहीं ऐं बीजल ऐं मंगनहार ऐं मंगता मूंखे तुंहिंजे फन जो तहज़ुब आहे मूंखे सम्झ में ॻाल्हि नथी अचे त चारण तुंहिंजे चंग जो अजब आहे भी त हणी उभो हथनि ते ऐं जीअरो रखी जी तूं वॼाई पियो ज़िंदा अड़े राति मुंहिंजो री काचो थो कमाच अञा छा थो चएसि त 100 सिरनि पाए जे तंद बराबर तोड़ियो हिकिड़े पासे मुंहिंजा 100 सिर हुयो ॿिए पासे तुंहिंजी तंद हिकिड़ी सुर जी 100 सुरनि पाए जे तंद बराबर तोड़ियां त उतल ओॾाही थिए जॾहिं बीजल घुराए अड़े सखणो वॾा आहे सिर में सॼण न आहे की इहा आहे फन जी अज़मत फन जी अज़मत इहा न आहे त हू कैस्टन जे ज़रिए हुनखे प्रोजेक्ट कयो वञे फन जी अज़मत इहा न आहे त हुन ते उन्हनि फनकारनि सां वेही रोज़ रोज़ शामूं मल्हाइजनि तंहिंजे करे हू वज़ीम थी पवंदा फन जी अज़मत इहा न आहे त हुनखे घर में घणा टीवी जा प्रोग्राम मिलनि उनजे करे फन जी अज़मत पहिरीं ॻाल्हि उनजे लाइ पहिरियों शर्त इहो आहे त फन जेसि ताईं पंहिंजे वतन जे माण्हुनि ऐं अवाम जे उधमनि जी तर्जमानी नथो करे तेसि ताईं उहो फन न आहे फन जेसि ताईं पंहिंजे वतन सां थियल ज़्यादतियुनि पंहिंजे मारू माण्हुनि सां थियल क़तलामनि जे ख़िलाफ़ हिकिड़ो बग़ावत जो आवाज़ नथो थिए तेसि ताईं उहो फन न आहे फन जेकॾहिं दरबारनि जो ऐं फन जेकॾहिं अहवाननि जे तस्कीन जो हिकिड़ो ज़रियो बणिजी वञे हलियो त पोइ उहो खणी गवयो केॾो बि हुजे उते ॿिया खणी हुनखे 7 बिस्मिल्लाहियूं वेठा कनि उहो अवाम जो फन न आहे ऐं अवाम हुनखे थुके चए त दोस्तो असल ॻाल्हि इहा आहे त असां पंहिंजे फन खे पंहिंजे इल्म खे हक़ीक़ी बुनियादनि ते हक़ीक़ी इल्म जे बुनियादनि ते माहिर थियण जे बुनियादनि ते अॼु मग़रबी मौसीक़ी सॼी छाइजी वई आहे दुनिया ते सबबु छा आहे सबबु इहो आहे त हू पंहिंजे फन जा माहिर आहे असां वटि पंहिंजे फन जा सभु जलाल चंडिया आहिनि लतीफ़ चए थो त महरूम ई मरी विया माहिर थी न मुआ महरूम ई मरी विया 2-3 इंडिया जे कलाम जूं दुनियूं ॻाए 2-3 हुतां 2-3 हुतां मिली करे हमरा जो किसो थियो पूरो अला अला ख़ैर सलाह पर उन में यगानू थियण पंहिंजे फन में तान साइन थियण पंहिंजे फन में मोहम्मद जुमन थियण पंहिंजे फन में मोहम्मद यूसुफ थियण पंहिंजे फन में उस्ताद विकू थियण माहिर थियण उन जे लाइ ज़माने जूं तपस्याऊं खपनि ॾुखनि खे महसूस करण जा उहे वसी ऐं कुशादा हेॾा हीअं खपनि जीअं लतीफ़ चयो आहे त महरूम ई मरी विया माहिर थी न मुआ हबा बई उहा इन वादी विच पाणी जो फोटो थी डिश करे ख़तम थी विया त दोस्तो असां सदाई पंहिंजे फनकारनि खे उन्हनि जे वञण खां पोइ यादि कंदा आहियूं उन्हनि खे ख़राज तहसीन पेश कंदा आहियूं पर अञा बि वक़्तु आहे जो सुभाणे वरी ॿियो को फनकार ईअं न चए त भुलियो सभु बंभोर जो पुछियो हो त न हलियो शहर सुञातो की न की आरी जाम हथोर माणियो तिनी मोर जिनी देखियो दिलि सां महिरबानी